बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। जैकब न्यूज़ के प्रोग्राम ख़बर ऐं हक़ीक़त में आऊं आहियां अवां जो मेज़बान सैयद ज़मीर आलम। नाज़रीन, अॼु असांजे प्रोग्राम जो मेहमान सरदार तारिक जावेद लोहर आहे। सरदार साहब जो ताल्लुक़ तालके गढ़ी खैरे सां लोहर कबीले जा सरदार आहिनि, पर पाण आला तालीम याफ़्ता आहिनि। यूनिवर्सिटीज़ में मास्टर ऑफ पब्लिक एडमिनिस्ट्रेशन जी डिग्री हासिलु कई, जंहिंमें पाण गोल्ड मेडलिस्ट बि रहिया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ जा जेके माना कॉम्पिटिशन जेके मुक़ाबला थिया उन्हनि में बि शिरकत करे पहिरियों जेको आहे नंबर हासिलु कयो, या माना हिकिड़ी सुठी हिकिड़ी माना पंहिंजी अप्रोच रखनि था तालीम जे हवाले सां। ऐं हिन वक़्तु बि सरकारी इदारे में हिकिड़े आला उहिदे ते फ़ाइज़ आहिनि। अचो त साणसि कचहरी कयूं। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वेलकम टू अवर प्रोग्राम सरदार साहब। वॾी महिरबानी तव्हांजी। ऐं तव्हांजो ताल्लुक़ गढ़ी खैरे तालके सां आहे। तव्हां हिकिड़ा पढ़िया गढ़िया सरदार आहियो। मां शुक्रियो अदा कंदुसि तव्हांजो जी जी ऐं तव्हांजे इदारे जो, ऐं इंतिहाई वॾी ख़ुशी थी जो असांजे शहर में, असांजे ज़िले में ऐं जान जेकब जे नाले सां जेकब न्यूज़, तमामु घणी ख़ुशियूं ऐं तमामु घणियूं वधायूं तव्हांखे, तव्हांजे स्टाफ खे, तव्हां सभिनी खे। थैंक्स लॉट से। वॾी महिरबानी। साईं मुंहिंजो तव्हां असांजो शान आहियो। वॾी महिरबानी तव्हांजी साईं, थैंक यू। हाणे तव्हांजो हिकिड़ो जेको तारुफ़ आहे हिकिड़ो पढ़ियल लिखियल सरदार, न त आमतौर ते सरदारनि लाइ हिकिड़ो कॉन्सेप्ट हूंदो आहे त सरदार हूंदा आहिनि त उन्हनि जा हिकिड़ी सोचूं हिकिड़ी माना उहे तालीम जे हवाले सां या ॿियनि जा मुख़्तलिफ़ हूंदियूं आहिनि, पर तव्हां माशाल्लाह पाण तमामु बहितरीनु तालीम याफ़्ता आहियो। सभ खां पहिरियों सुवालु इन ते था कयूं त तव्हांजे एरिया में, तव्हांजे तालके में या तव्हांजी पंहिंजी जेका ॻोठ तव्हांजी पसगिरदाई में जेको तालीम जो सिस्टम हिन वक़्तु हले थो, उन मां तव्हां केतिरो मुतमइन आहियो? हा, बहितरीनु क्वेश्चन आहे। ॻाल्हि इहा आहे त असां वटि चंद प्राइवेट स्कूल बि आहिनि ऐं गवर्नमेंट स्कूल बि आहिनि। कुझु गवर्नमेंट स्कूल अहिड़ा आहिनि जिन्हनि मां ख़ुदि पढ़ी हितां ई गढ़ी खैरे खां मैट्रिक मां कई आहे ऐं फस्ट ईयर इंटर जेका मां कयमि। मूंखे थोरो अफ़सोस सां थो चवणो पवे त अॻे जी तालीम में ऐं अॼुकल्ह जी तालीम में, या अॻे जेका प्रोडक्ट निकिरंदी हुई या हाणे जेका प्रोडक्ट निकिरे थी, उन में थोरी घणी जेको आहे तालीम में इनतात आयो आहे, तनज़ली आई आहे, दुख जहिड़ी ॻाल्हि। थोरो न पर घणो आयो आहे। हा, शायदि तव्हां वधीक दुरुस्त आहे बिल्कुलु। हाणे उन्हीअ जो टितरफ़ो जेको आहे न, माना असां सिर्फ़ु हिकु गवर्नमेंट खे असां जेको आहे मुर्द इल्ज़ाम था ठारायूं। पेरेंट्स, टीचर, स्टूडेंट ख़ुदि, इहा हिकिड़ी जेका ट्रायंगल आहे। इन ट्रायंगल में जेको आहे, जेकॾहिं हिकिड़ो बि जेको आहे इन बिल्कुलु जीअं ट्राइपोड आहे तव्हांजी कैमरा जो, इन में हाणे जेकॾहिं हिकिड़ो बि जेको आहे माना पॉट तव्हां ख़तमु करे छॾोसि, पेरनि जो ख़तमु करे अनबैलेंस थींदो, बीह न सघंदो। हाणे असां वटि जेको आहे इहो दरअसल बदकिस्मती चइजे त उस्ताद, शागिर्द ऐं वालिदैन, उन्हनि में जेको हिकिड़ो इंटरेक्शन हुजणु घुरिजे हा, जेको लाज़मी आहे, जेको सिंधी क़ौम जे लाइ इंतिहाई लाज़मी आहे, इंतिहाई लाज़मी आहे, त उहो जेको आहे हिन महिल न हुजण जे बराबरि आहे। सरकारी में ज़बरदस्ती तालीम हले थी, ज़बरदस्ती, माना थोरो घणो मॉनिटरिंग आहे, हे आहे बायोमेट्रिक आहे, उस्ताद अचनि था, पर उस्तादनि जी उहा क्वालिटी न आहे जेका हुजणु घुरिजे। उन्हनि जी ट्रेनिंग्स नथियूं थियनि, उन्हनि जी उहा मेरिट ते न आहे। हाणे क्वालिटी एजुकेशन जेको आहे इहो थोरो जेको आहे हिकिड़ो ख़्वाबु थींदो थो वञे। इंटीरियर सिंध में ख़ासि तौर ते, हा, सिंध में तमामु बहितरीनु तालीमी इदारा बि आहिनि। IPA आहे, DG साइंस कॉलेज आहे, लम्स आहे, वग़ैरह वग़ैरह, खूब शानदार आहिनि। सिंध यूनिवर्सिटी आहे, खैरपुर यूनिवर्सिटी आहे, कराची यूनिवर्सिटी आहे। लेकिन जॾहिं हेठों खां जेकॾहिं उन्हनि खे सुठी प्रोडक्ट ग्रास टॉप लेवल ते थोरो आहे। ॿियो वरी हिते प्राइवेट स्कूल आहिनि, हिकु ॿ चङा गढ़ी खैरो में हिकु ॿ आहिनि, उहे चङा आहिनि, उहे चङो कमु करनि था। लेकिन उहे मां चवंदुसि त माना उन्हनि जी या त तव्हां तइदादु वधायो, न त उहे वीचारा जेको आहिनि हेॾी वॾी आबादी जे लाइ। हाणे अॼु बि असां वटि जेको आहे लिटरेसी रेट, जेकॾहिं तव्हां जेको आहिनि UN या ॿियनि इदारनि खां जेके आज़ादु इदारा हुजनि उन्हनि खां पुछा कंदव त मां सम्झां थो त उहे तव्हांखे सुठी ख़बर कान ॿुधाईंदा। जेके सरकारी आदाद असांजा ॾाढो पेश थींदा आहिनि, उहे बि जेको आहे त हक़ीक़तुनि खां काफ़ी मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि।
हाणे प्राइम एजुकेशन जी त ॻाल्हि थी वई, एजुकेशन ओवरऑल असांजो वॾो हिकिड़ो अलमियो आहे। उन सां अलावा जेको आहे तव्हांजे असांजे ऐं साइंटिफिक एजुकेशन से अञा वधीक अलमियो आहे। साइंटिफिक एजुकेशन अञा वधीक अलमियो आहे। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो, तव्हां भले वञी सर्वे कयो, घणियूं साइंटिफिक लेबॉर्ट्रीज़ जेके आहिनि उहे एक्टिवेट आहिनि, या उन खे हलाइण जे लाइ तव्हां वटि इक्विपमेंट या तव्हां वटि मैन पावर आहे? कुझु बि न आहे। इहो न हुजण असांजे स्कूल्स में लैब आहिनि कोन, उन में जेको आहे एक्सपेरिमेंट्स वग़ैरह नथा थियनि, स्टूडेंट खे ख़बर ई न आहे त उहे असांखे मटीरियल कहिड़ो आहे जेको असांखे यूज़ करणु घुरिजे। इहो थींदो आहे एग्ज़ाम में प्रैक्टिकल जूं मार्क्स मिली वेंदियूं आहिनि। हाणे बेसिक नीड एजुकेशन, उन खां बाद में तव्हांजी हेल्थ आहे, उन खां बाद में तव्हांजी कम्युनिकेशन आहे या इकोनॉमिक जेका ग्रोथ आहे, इहे सभु इशूज़ हर शहर सां वाबस्ता आहिनि, पर स्पेशली तव्हांजे इलाइक़े ॻड़ी खेरे सां विया आहिनि। उन जे बारे में तव्हांजो छा ख़्यालु आहे? हा, ॻड़ी खेरे में जीअं तव्हां चयो, हाणे ॻड़ी खेरे में असां वटि जेके हेल्थ फैसिलिटीज़ आहिनि उन्हनि में बि माना मां छा चवां, हाणे माना ईअं सम्झो त कुझु मुंहिंजी फितरत अहिड़ी न आहे जो मां कंहिंखे नॉमिनेट करे सघां। ज़मीनी हक़ीक़तूं इहे आहिनि त असां वटि अॼु बि जेको आहे डॉग बाइट्स जे लाइ जेको आहिनि वैक्सीन कोन्हे। कल्ह टियों ॾींहुं ख़ुदि जेको आहे असांजे तर में कंहिंखे कुते चक पातो ऐं मां उन जे लाइ वरी कोशिशि कई, अवेलेबल न हुई, मूंखे त इहो ॿुधायो वियो त ईअं ई आहे जनरली पूरी सिंध मां इहे आवाज़ अचे। ऐं उन्हनि ई वरी इहो बि जेको आहे इतला ॾिनो त शायदि स्नेक बाइट जे लाइ बि वैक्सीन कोन अथव। माना हाणे हुतां जो हिकिड़ो ग़रीब माण्हू, लॉकडाउन आहे, कोरोना वायरस आहे, काॾे खणी नथो वञी सघिजे, खणी वञण में मुश्किलातूं आहिनि, पैसो न आहे, इकोनॉमी तबाह थी वई आहे। हाणे उहे काॾे वञनि? अॻे ई इकोनॉमी असांजी जेको आहे, मूंखे यादि थो पवे त तव्हांजो जेको आहे कम अज़ कम जेको आहे 80s में असां वटि जेके आहिनि 20 जेके आहिनि राइस मिलूं हुयूं। अॼु जेके आहिनि मां सम्झां थो त शायदि 10 सही रिड्यूस थी वियो, 50% बिल्कुलु तनाज़ुली थी वई। असां वटि अॻे 4 बैंकूं हूंदा हुआ, हाणे चंद ॾींहं अॻु में सिंध बैंक खुली आहे ऐं हाणे सिंध बैंक 2 थियो। माना तालको हेडक्वार्टर आहे, इन में ज़ाहिर आहे बैंक जेके आहिनि, माना बैंक सां ई तव्हांखे ख़बर पवंदो त बिज़नेस केतिरो आहे, बिज़नेस तव्हांजो केतिरो आहे। हिते जेकॾहिं प्राइवेट बैंक ईंदी, उहा हिते सोचे सम्झी ईंदी त मूंखे बिज़नेस केतिरो मिलंदो। ज़ाहिर ॻाल्हि आहे, सही सिधी ॻाल्हि आहे। मां पाण बि जेके आहिनि बैंकनि जे लाइ कोशिशि कई, उन्हनि मूंखे चयो त यार घटि में घटि असांखे तव्हां जेको आहिनि 5-6 करोड़ जो जेकॾहिं तव्हां असांखे अकाउंट ॾेई सघंदव त पोइ असां ईंदासीं। हाणे उहे इन्हनि में ई जेके आहिनि, माना असां वटि इकोनॉमी जेको आहे एतिरी लोएस थी वई आहे। ॿियो बेस करे थी एग्रीकल्चर ते। हाणे एग्रीकल्चर में जंहिंसां मां पाण वाबस्ता बि आहियां, मुंहिंजो आबाई पेशो आहे ऐं मुंहिंजो पहिरियों इश्क बि आहे। हाणे उन में इहा हालति लॻी पई आहे जो असांजे ज़मीन जी जेका माना यील्ड आहे पर एकड़ या फीज रेट जेका आहे, उहा ॾींहं बि ॾींहं घटि पई वञे थी। सबबु उन जा काफ़ी सारा आहिनि। pH लेवल जेको आहे तव्हांजी ज़मीन जो वधी वियो, सही, पाणी कॾहिं ज़्यादा आहे, टाइम ते कॾहिं घटि आहे, कॾहिं टाइम ते आहे न आहे। ऐं सिम नाला जेके आहिनि उहे जेके निकितल आहिनि त उन्हनि जी लाइनिंग मुकमिल न आहे, या उन्हनि खे जेके वेंस मिलणु घुरिजनि उहे सही न आहिनि। हाणे उन जे हवाले सां ओवरऑल इकोनॉमी ते असरु थो पवे। सही, जेका अॻे असां वटि थियणु घुरिजे अञा, हा उन में 2-3 सबब ॿिया बि आहिनि, इहे वॾा जेके ध्यानु ॾियारींदा आहिनि। माना असां वटि नकली दवाऊं, नकली ॿिज, इन्हनि जो बि वॾो आज़ार। सिर्फ़ु गवर्नमेंट न, असां पाण बि पंहिंजे लाइ नुक़सान ते आहियूं। इन में हिकिड़ो मसइलो हितां ज़मीनदार इनडायरेक्टली बि इन्वॉल्व आहे। छाजे करे जो उनजो जंहिं डीलर सां वास्तो आहे, उन्हनि जो क्रेडिट टाइप हिकिड़ो सिस्टम हूंदो आहे। बाबा हाणे अॻुवाट फसल जी तयारी लाइ तव्हांखे सामान मटेरियल खपे, ॿिज खपे, भाण खपे। जॾहिं फसल तयारु थींदा त तॾहिं उनजी पैसनि जी अदायगी थींदी आहे। उन में डीलर्स पोइ जहिड़ी क्वालिटी जो तव्हांखे मटेरियल मजबूरन खणणो पवंदो। 100% दुरुस्त। इहा ई ॻाल्हि मां पहिरियों कई त सिर्फ़ु गवर्नमेंट न, असां पंहिंजे लाइ पाण बि जेको आहिनि वेल मचायूं वेठा आहियूं। हाणे उन में नकली ॿिज ऐं इंतिहाई जेको आहे इस्तेमालु ज़रई दवाउनि जो। हाणे ज़रई दवाउनि जो एतिरो वॾो इस्तेमालु जेको आहे उहो असांजे ज़मीन खे पॉल्यूट थो करे। ज़ाहिर ॻाल्हि आहे, वाटर पॉल्यूशन, लैंड पॉल्यूशन उन जे करे थिए थी। प्लस जेकॾहिं असां चाहियूं
त असांखे अलाह ताला हिकिड़ी अहिड़ी नेमत सां नवाज़ियो आहे, निम जहिड़ो वणु जंहिंजा बेशुमार फ़ाइदा आहिनि, अनेक फ़ाइदा आहिनि। जेकॾहिं असां उन्हीअ खे एज़ अ पेस्टिसाइड्स इस्तेमालु कयूं त असां फसलनि खां बि जेको आहे माना वधीक नाणो माना यील्ड जेका असांजी वण जेको आहे त तव्हांजी आबहवा खे बि दुरुस्त कंदा, ऐं अकु बि निम बि ऐं अकु बि, ऐं तंहिंखां अलावा उन जा जेके आहिनि मुज़र असरात बि न थींदा जेके पेस्टिसाइड्स या ॿियनि ज़हरनि जे उन में शायदि चूहा फाटी बि इस्तेमालु करनि था वग़ैरह वग़ैरह, उन्हनि सां जेको आहे वधीक नुक़सानु थिए थो ज़मीन खे ऐं ज़ेर ज़मीन पाणी खे, छाकाणि जो पाणी बि त असां था वापरायूं। मेंह उहो गाह खाए थी या ॿकरी या गऊं उहो गाह खाए थी, उन जो खीर असां वापरायूं था, उहो बि त पॉल्यूटेड आहे, उहो बि त ज़हरीलो थी वियो, ऐं उन सां गॾु बीमारियूं बि थियनि थियूं। हे हिकिड़ो इहो इहे त जनरली आहिनि, हर आबादगार खे या हर माण्हू इन शयुनि खे माना फेस करे थो। हाणे हिकिड़ो हिसो असां पाण जीअं सिहत ते सवेरे ॻाल्हायोसीं त सिहत जा जीअं सहूलियतूं न आहिनि, मेडिसन्स त पंहिंजी जॻह ते, पर इन केस ऑफ एमरजेंसी वैक्सीन्स वग़ैरह बि न आहिनि। वॾी ॻाल्हि इहा आहे त इहो बि आहे त ॻढ़ीखेरे शहर में सरकारी तौर ते हिकु मैटरनिटी होम बि कोन्हे, ठीकु आहे। उन खां अलावा तव्हांखे हिकिड़ी स्टेडियम उन्हनि खे जेको आहे त ॻढ़ीखेरे माण्हुनि लाइ थी, उहा हिन महिल ताईं फंक्शनल न आहे थी। उन खां अलावा तव्हांजो हुते पार्क जेकॾहिं हुते ठहियो त उहो बि हिन महिल ताईं न थियो। ड्रेनेज सिस्टम आहे, मिठे पाणी जो वॾे में वॾो मसइलो आहे। इहे सभु इशूज़ जेके आहिनि, इहे आख़िर जेके स्टेक होल्डर्स आहिनि, जेके जिन खे माण्हू वोट ॾिनो, कामयाबु कयो, मुसलसिल जेको आहे इहे शयूं, इन्हनि शयुनि ते जेकॾहिं उनजो रिज़ल्ट न आहे त पोइ इहो सियासी तौर ते हिकिड़ो वॾो अलमियो न आहे। सही, हाणे ॿियनि जे बारे में त मां नथो चई सघां, बाक़ी हिज़ एक्सलेंसी मोहन मियां साहब जेके आहिनि वॾे पैमाने ते आरो प्लांट जेको आहे जैकाबाद डिस्ट्रिक्ट जे लाइ जेको आहे मंज़ूरु कराया अथई, अप्रूव कराया अथई, ऐं उहे इनशा ताला चंद महीननि में एक्ज़ीक्यूट थींदा। इन माज़ी में अहिड़ा आरो प्लांट्स मिलिया पर उहे फंक्शनिंग न थिया। सही, हाणे उन्हनि में हाणे इहो बि वाक़ई ईअं थियो आहे, ईअं हक़ीक़त बि आहे। हाणे दरअसल जेतिरे ताईं असां उन्हनि खे पाण ओन न कंदासीं त ज़ाहिर आहे त असां हिते खणी जेको आहे कहिड़ो बि जेको आहे दुनिया में वॾी जेको आहे इकनॉमी अमेरिका जी आहे उहो ई हिते खणी ईंदासीं। जेकॾहिं असां ओन न कंदासीं, सही ॻाल्हि आहे, त उहो बि हिते पंहिंजो ज़ाहिर आहे फेल वेंदी। थोरो घणो असांखे बि जेको आहे ओन करिणो पवंदो, कुझु पंहिंजियूं ज़िमेदारियूं बि ॾिसणियूं पवंदियूं, सिर्फ़ु गवर्नमेंट ॾोदार न आहे। सही, असांजा रवैया बि जेके आहिनि कुझु उन्हनि ते बि गौर करण जी ज़रूरत आहे। असां बि पाण पंहिंजे गिरबान में झांके ॾिसूं त असांजी छा कंट्रीब्यूशन आहे, हे इहे करनि था, ऐं मां सम्झां थो त शायदि इन खे ॾिसी ॿिया बि कंदा इंशाअल्लाह ताला। त हिकिड़ी सियासी शऊर जी घटिताई चइजे जो हिन महिल ताईं माण्हू पंहिंजे राइट्स लाइ कंहिं बहितर माण्हू जो इंतिखाब न करे सघिया आहिनि, जेको माण्हुनि खे जेको आहे फैसिलिटीज़ प्रोवाइड न आहे करे सघियो। ज़ाहिर ॻाल्हि आहे, माण्हू वोट छाजे लाइ ॾींदो आहे, त पंहिंजो जेके बेसिक नीड्स आहिनि उहे त घटि में घटि माण्हू खे मिलनि। उनखां बाद वारी शयूं हूंदियूं आहिनि त तव्हांखे आला इदारनि में मुलाज़िमतूं मिलनि, तव्हांखे वधीक ॿिया जेके सहूलियतूं आहिनि उहे पंहिंजी बुनियादी ज़रूरतूं मसइलनि माण्हू ज़ारा चूंडियल नुमाइंदनि खां ई उन शइ जी तवको कंदो आहे। हाणे सिधी ॻाल्हि इहा आहे त माना हिन वक़्तु जेकॾहिं मसइला मौजूदु आहिनि त इट मीन्स त माना उतां जी जेका चूंडियल नुमाइंदा या जेके पॉलिटिकली जेके शयूं आहिनि उहे पंहिंजे कम में कामयाबु न आहिनि, तंहिं करे इहे मसइला पेश अचनि था। तव्हां एग्री था कयो? तव्हां पाण ई बहितरीनु तजियो कयो आहे इन मसइले जो, लेकिन उन खे अॻिते वधाईंदे मां इंडोर्स कंदुसि हिकिड़े तारीख़ी वाक़े सां। ॿी जंग अज़ीम ही सर विंस्टन चर्चिल ऐं एडोल्फ हिटलर में हिकिड़ो मुआहिदो थियो त तूं ऑक्सफर्ड ऐं कैम्ब्रिज ते जेको आहे हमिलो न कंदे, ऐं हो बि उन्हनि जे जिन्हनि में यूनिवर्सिटीज़ हुयूं उन्हनि शहरनि ते हो हमिलो न कंदा। सही, इतिहादी क़ुवतूं ऐं हो जेके आहिनि एडोल्फ हिटलर वारा इहे बि न कंदा। हाणे उन्हनि सिर्फ़ु पंहिंजा इदारा बचाया ऐं चंद सालनि जे अंदरि वरी पंहिंजी एकनॉमी नई प्रोडक्शन अची वई, वरी पंहिंजी एकनॉमी खे उअं ई आसमान ते पहुचायूं। अॼु बि तव्हांजी तहक़ीक़ जेका आहे हींअर जेको हे कोरोना वायरस आहे उन जे ख़िलाफ़ बि तव्हांजो ऑक्सफर्ड ऐं कैम्ब्रिज में थी रही आहे। सही, ऐं जर्मनी में क़रीब इन बीमारी जो जेको आहे माना इन ते निस्बतन कंट्रोल अची वियो। चाइना में त हुनजो मुकमिल ख़ात्मो अची वियो आहे। कोरोना जे बाद में तव्हां जेको आहे त मुफ़ीद मालूमात हासिलु कंदासीं,
पर आख़िरी हिकिड़ी ॻाल्हि जेका मेन माना मसइलो आहे, छो त माना तालीम खे जेकॾहिं असां अहमियत ॾींदासीं उन ते उन सां असांजो सियासी शऊर बि पुख़्तो थींदो, उन सां असांजी इकनॉमी बि पुख़्ती थींदी, उन सां असां जेको आहे दुनिया में एज़ अ पाकिस्तानी बाइज़त मक़ाम हासिलु करे। तालीम जे हवाले सां बि हिकिड़ी मुंहिंजी हुई हिकिड़ा पॉइंट जेका रहिजी वई त गड़ी खेरे में हिन महिल ताईं तालुको आहे गड़ी खेरो, अॼु जो न आहे कॾहिं जो आहे, त हुते हिन वक़्तु ताईं न गर्ल्स डिग्री कॉलेज आहे न बॉइज़ डिग्री कॉलेज आहे। जेकॾहिं तव्हां ॿारनि खे इन लेवल ताईं उनखे तव्हां सहूलियत ॾींदो न त उहे अॻिते हली करे किथे पहुचंदा, सवाइ चंद हिकु जे हाणे तव्हां हिकिड़ी फैमिली बैकग्राउंड हो, तव्हां यूनिवर्सिटी ताईं पहुतो, भाई हिकिड़ो ग़रीब माण्हू आम माण्हू त न पहुची सघंदो न, उन लाइ जेको आहे त इहे स्टेप्स हाणे तव्हांजो जीअं मोहम्मद मियां साहिब सां तव्हांजा जेके पॉलिटिकली तालुकात आहिनि तव्हां उनखे सपोर्ट बि कयो, त MP आहे असांजे ज़िले जो, त तव्हां उन खे इन क़िस्म जी जेको आहे अप्रोच करे कम अज़ कम कॉलेज जे हवाले सां या कोई बहितर तालीमी इदारनि जे हवाले सां कोई इनिशिएटिव वठो। प्योरली हे प्रोविंशियल सब्जेक्ट आहे एजुकेशन, प्योरली एमिनेट आहे, मां तव्हांखे ॿुधायांव थो, लेकिन उन जे बावजूदि मोहम्मद मियां साहिबु शायदि जेका आहिनि पंहिंजी ज़मीन बि ॾिनी आहे कैडेट कॉलेज लाइ, जेकाबाद जे लाइ सही पंहिंजी ज़मीन बि ॾिनी थी, ऐं कैडेट कॉलेज जेको आहे हिते उहो ठही रहियो आहे, उनजी साइट जेका आहे अप्रूव थी वई आहे, अने पंहिंजी ज़मीन कुझु उन में उहो ज़ाहिर थोरो घणो थिए थो, लेकिन इहा हिन काविश वरिती आहे। लेकिन छाकाणि जो हाणे माना कैडेट कॉलेज हाणे ज़िले जेकाबाद में हिकिड़ो ई थियणो कंहिं हड़ताल खे बि नथो थी सघे, इहो थोरो जेको आहे माना मुमकिन न आहे, फिज़िबल न आहे। बाक़ी हे जेको आहे प्योरली जेको आहे न प्रोविंशियल सब्जेक्ट आहे। हा, प्रोविंस जेको आहे ऐं जेके प्रोविंशियल इदारा आहिनि या MP साहिब खे असां बिल्कुलु रिक्वेस्ट कंदासीं त MP जो फेल्यूर चइजे, जेके हिन महिल ताईं इदारो क़ाइमु न थी सघियो आहे, कॉलेज ग्राउंड न थी सघी आहे। मां ईअं न चवंदुसि फेल्यूर न आहे, उन जी तरजीह ते अलाए छो उनजी प्रायोरिटी लिस्ट ते हिन अची सघियो आहे। सही, अच्छा ठीकु आहे, मां जेको आहे उन खे वरी बि रिक्वेस्ट कंदुसि त हिनखे प्रायोरिटी लिस्ट ते आणे, ऐं जेकॾहिं उहो मुंहिंजो हीउ प्रोग्राम ॿुधे थो त तव्हांजे थ्रू, तव्हांजे प्रोग्राम जे थ्रू, तव्हांजे चैनल जे थ्रू इहो हुनखे रिक्वेस्ट कयां थो मीर मुमताज़ ख़ान जखराणी खे, असांजो MP आहे, असांजो ज़ाहिर फ़ख़ुरु आहे, त उहो कम अज़ कम हिते गड़ी खेरे में हिन जी वॾी खोट आहे, ऐं जेकॾहिं मालूम नथसि त मालूम करे हिते जेको आहे इहे कम अज़ कम डिग्री कॉलेज गर्ल्स जे लाइ ऐं बॉइज़ जे डिग्री कॉलेज खे अपग्रेड करे, हाणे उहो हाई स्कूल में ई हायर सेकेंडरी तौर कमु हले थो, डिग्री कॉलेज में त पोइ मथे डिग्री कॉलेज तौर अलहदा हुनजी का बिल्डिंग या बैचलर्स मास्टर्स जी डिग्री स्टूडेंट्स हुते पढ़ी सघनि। हाणे तव्हां दुनिया खे ॾिसो था, पढ़ियल लिखियल आहियो, तव्हां मॉडर्न रिसर्चिस वग़ैरह थियनि थियूं, जीअं तव्हां थोरी देरि अॻु में ॻाल्हि कई त जीअं कोरोना वायरस चाइना मां मुकमिल ख़तमु थी वियो आहे या दुनिया मां हिन तरफ़ जेको आहे त कुझु हिन वक़्तु सम्झो था त पाकिस्तान में जेको वायरस आहे या इहो सम्झो था त केतिरे अरसे ताईं असांखे का ख़ुशख़बरी मिली सघे थी? मां ख़ुशख़बरी ॾींदुसि, बिल्कुलु तव्हां सही लफ़्ज़ कढियो आहे ख़ुशख़बरी जो। ख़ुशख़बरी आहे अल्लाह जे फज़ल सां ॿिनि बुनियादनि ते। अच्छा, पहिरियों हदीस जे बुनियाद ते, जेकॾहिं हदीस खे असां मुसलम सम्झूं था, ॿियो साइंटिफिक। टे हदीस आहिनि हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां वाबस्ता, टे हदीसूं अचनि थियूं, टई जेके आहिनि इतफ़ाक़ सां जेका आहिनि मसनद अहमद में आहिनि वाबस्ता। हिकिड़ी जेको आहे हदीस आहे त हज़रत इब्न सराका जेको आहे हज़रत अब्दुल्ला बिन उमर खां पुछे थो त बाबा खजूरनि जो जेको आहे कॾहिं ईंदो? चई जॾहिं आफ़त जो ख़ात्मो ईंदो। चई भला आफ़त जो ख़ात्मो कॾहिं ईंदो? चई जॾहिं सुरैया सितारो जेको आहे उभरंदो। सुरैया सितारे खे प्लाइटीज़ चवंदा आहिनि इंग्लिश में, ऐं आहे बेसिकली ग्रीक वर्ड, ऐं हुनखे सेवन सिस्टर्स बि चवंदा आहिनि, M45 बि चवंदा अथसि, मैक्सिकन्स इन खे जेको आहे सीड स्टार बि चवंदा आहिनि। असां शायदि हाणे हिते माखे मुग़ालतो आहे, अलाह कमो बेश कयो माफ़ फरमाए, इन खे कती चवंदा आहियूं, सतनि सितारनि जो हिकिड़ो जमाट आहे उहो। हाणे चई जॾहिं इहो जेको आहे उभरंदो त ज़मीन तां आफ़तनि जो या वबाउनि जो ख़ात्मो थींदो। यादि रखिजो, हे एस्ट्रोनॉमी आहे, एस्ट्रोलॉजी इल्म नजूम खे इस्लाम नथो मञे,
इल्म नजूम जी मां ॻाल्हि ई नथो कयां, हे एस्ट्रोनॉमी आहे, इल्म फल्कियात जंहिंखे इस्लाम मञे थो। असांजे निमाज़नि जा औकात बि जेके आहिनि इन सां वाबस्ता आहिनि, ऐं इवन असांजा जेके आहिनि जेके महीना आहिनि उहे बि कमरी आहिनि, उहे कमरी आहिनि। हाणे इन जे हवाले सां ॿी हदीस इहो आहे त ज़मीन ते जॾहिं बि वबा ईंदी आहे या जंहिं बि क़ौम में ईंदी आहे, जॾहिं हे सुरैया सितारो सुबुह जो उभरंदो ऐं उभरंदे नज़र ईंदो तव्हांखे त वबा जो ख़ात्मो थींदो। टीं हदीस बि इन सां मिलदड़ जुलदड़ आहे। अलाह कमो बेशी को माफ़ फरमाए त जंहिं क़ौम में या जंहिं में इहा वबा ईंदी आहे या उन में इहो थींदो, अलाह ताला उन खे ख़तमु करे छॾंदो। हाणे सुरैया सितारो हाणे साइंटिफिक ॿुधायूं था, हे हदीस खे मुकमिल करे वठां। हाणे इहो आहे त इहो सुरैया सितारो उभरंदो कॾहिं, इहो मई जे आख़िर में एशिया में तक़रीबन 18 मई खां पोइ इहो उभरी चुको आहे। 18 मई खां पोइ एशिया में, बाक़ी जेको आहे जेको तव्हांजो सदरन हेमिस्फेयर आहे जंहिंमें न्यूज़ीलैंड, ऑस्ट्रेलिया या लातीनी जेको आहे लैटिन अमेरिका आहे, उन में शायदि नवंबर में उभरंदो, माना उन्हनि में इन जो ख़ात्मो नवंबर में आहे। हिते असां वटि जेको आहे मई जे आख़िर में इंशा अल्लाह ताला इन जो ज़ोर टुटंदो ऐं जून ताईं इन जी का न का जेको आहे अल्लाह ताला इन जो हल, इन जो इलाज जेको आहे असां इंसाननि खे नसीब फरमाईंदो। हे असांजो ईमान आहे इन हदीसनि जी बुनियाद ते। हाणे अचूं था तव्हां वारी ॻाल्हि ते साइंटिफिक बेसिस ते। हे जेको आहे इन सितारे जो ॿियो को बि कमु कोन्हे। इहे जेके बि सितारा इहे उभरंदा आहिनि, इहे मौसम जी तब्दीली, जीअं बाबा सिज आहे, चंड आहे, तीअं ई इहे जेके प्लाइडीज़ आहिनि, इहे मौसम जी तब्दीली खे ॿुधाइनि था। इन जे उभरण सां ज़मीन जो अंदरूनी ऐं बैरूनी दर्जा हरारत टेम्परेचर वधी वेंदो, जंहिंसां बैक्टीरियास ऐं तव्हांजे जेके आहिनि वायरसिस जो जेको आहे ख़ात्मो थींदो ऐं ॿिज बि माण्हू पोखींदा आहिनि। क़दीम दौर में बि जेके आहिनि अरब जेके आहिनि पंहिंजो जेको आहे खजूर जो फसल बि तॾहिं लाहींदा जॾहिं इहो सितारो उभरंदो, ऐं ॿिज पोखींदा बि तॾहिं आहे जॾहिं इहो सितारो जेको आहे उभरंदो हो। ॿिज बि माना उनखे सम्झंदा त हाणे जेको आहे माना आफ़तनि मां निजात आहे कजे। इन खे अरबी में अरब इन खे ख़ुशाए परवीन बि चवंदा आहिनि, पर्शियंस चवंदा अथसि ख़ुशाए परवीन, उहे बि हिनखे ख़ुशाए परवीन चवंदा आहिनि। ॿी शइ हिन जी इहा आहे त हिन सां दर्जा हरारत जेॾी महिल वधी वेंदो ज़मीन जो अंदरूनी ऐं बैरूनी, त इन सां इन बीमारियुनि जो ख़ात्मो थींदो। ॿी तारीख़ी हक़ीक़त आहे, अॻे बि जेका प्लेग आई आहे या स्पेनिश फ्लू जेको आयो आहे, उन जो ख़ात्मो बि जेको आहे मई जे पिछाड़ी ऐं जून में थियो आहे। ऐं इंशा अल्लाह ताला हे असांजो ईमान आहे त पाकिस्तान में बि हिन जो ख़ात्मो हाणे क़रीब क़रीब थियण ते आहे, बल्कि स्टार्ट थी चुको आहे। हाणे हिन जो ज़ोर टुटी चुको आहे ऐं सुप्रीम कोर्ट जो बि साहिब फ़ैसिलो आहे जो हुन लॉकडाउन खे ख़तमु कयो आहे। हिन सां इकनॉमिक एक्टिविटी बि वधी ऐं प्लस जेको आहे उन्हनि बि ज़रूरु इहे हदीसूं पढ़ियूं हूंदियूं ऐं सोचे सम्झी हिन खे खोलियो हूंदऊं त हाणे हिन जो ज़ोर टुटल आहे। इंशा अल्लाह ताला हे मूज़ी मर्ज़ इंशा अल्लाह ताला पंहिंजी पुॼाणी ते पहुची वेंदो ऐं अॻिते हली हिन जा असरात तमामु घटि थींदा, एतिरो हानिकारक अलाह कंदो ईअं थींदो, तव्हांजा लफ़्ज़ मुबारक थींदा। असांजे टाइम प्रोग्राम जो टाइम जेको आहे महदूद आहे, तव्हांजी वॾी महिरबानी त असांजे प्रोग्राम में शेयर कई। थैंक यू सर, थैंक यू। नाज़रीन, इहो हुया सरदार तारिक जावेद लोहर साहब, जिन सां इंतिहाई मुफ़ीद गुफ़्तगू थी तालीम जे हवाले सां, सोशल इशूज़ जे हवाले सां, साइंटिफिकली बि शयूं काफ़ी शयूं असां सां शेयर कयूं। पंहिंजे प्रोग्राम जे मेज़बान सैयद ज़मीर आलम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।